शामिल कई थी। मोरो सिंध मां जितां से दिलदार सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ सिंध ओलिया अल्लाह जी धरती आहे जंहिंमें तरीक़त जे मंज़िल ते पहुतल केतिराई साहब फ़ज़ीलत ऐं दरवेश सिफ़त बुज़ुर्ग गुज़रे आहिनि जिन जी दुआउनि सां ही ख़तो शाद व आबाद रहियो आहे। अहिड़ी तरह साहिती पुरगुड़ी जी ख़ूबसूरत शहर मोरो जा पिणु केतिराई हवाला आहिनि। हिन शहर में केतिरनि नेक ऐं ख़ुदा तर्स इंसाननि ऐं पंहिंजे दौर जी निहायत वॾनि आलमनि दरवेश ऐं साहिबनि करामत वलियनि जनम वरितो आहे। अहिड़नि ख़ुदा जे नेक बाननि में हिकु मथाऊं नालो साईं हज़रत मखदूम मियां ख़लीफ़े क़ाज़ी अब्दुल वाहिद कुरैशी रहमतुल्लाह अलैह बिन क़ाज़ी मखदूम अब्दुल ख़ालिक अव्वल जिन जो आहे। ख़ानदानी रिवायत मुताबिक़ संदन वॾा अरबिस्तान खां पोइ इराक़ मां हिजरत करे मुल्तान आया जिते संदन टिनि पीढ़ियुनि सकूनत अख़्तियार कई हुई। उन बाद बुज़ुर्गनि मोरो में ऐं वरी किन बुज़ुर्गनि पंज मोरी में सकूनत अख़्तियार कई। मोरो ऐं संदन ख़ानदान जे शजरे मुताबिक़ मखदूम मोहम्मद अली रहब मखदूम मोहम्मद जुनैद जिन जी आमद तक़रीबन 9वीं सदी हिजरी में थी आहे, जंहिंजी रूहानी मोहब्बत जो तालुक़ रोड़ी जे बुज़ुर्ग दरवेश मियां मखदूम नूर मोहम्मद सां ई हुई।